नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाड़काणे में ख़बर ॾींदा हलूं त तालका लकी गुलाम शाह जो रवासी अब्दुल्ला सोलंकी धाड़ेलनि वटि यगमाल, जंहिंजी सोशल मीडिया ते वीडियो वायरल थी वई। मुगवी चयो है त SSP शिकारपुर धाड़ेलनि जा कुझु माण्हू गिरफ़्तार कया आहिनि, जंहिं करे मूंखे अगवा कयो वियो। मुगवी अब्दुल्ला सोलंकी चवे थो त ख़ुदा जे वास्ते SSP शिकारपुर हिननि जा माण्हू आज़ाद कर, न त धाड़ेल मूंखे मारे छॾींदा। मुंहिंजी जान खे ख़तरो है, ख़ुदा वास्ते मुंहिंजी मदद कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।